मां ते हिकु ॻाल्हि चवां? हा चओ, छा ॻाल्हि आहे? मां काफ़ी ॾींहं थी विया आहिनि, अम्मा वरंडे न आहियां वई। अॼु मोकल ॾे त वञी हिकु राति अम्मा वरंडे रही अचां, सुबुह जो सवेर मोटी ईंदसि। छो, कहिड़ो लाचार अथई? सिक थी सताए मासात, अम्मा वारनि सां मिलंदे अरसो थी वियो आहे। उन को ज़रूर गॾिजाणी करण जो, पले छॾ पंहिंजे रूह खे। जंहिं घर में मुंहिंजो जनम थियो आहे उन घर खां रूह कीअं पलिया इमरान? अमर जी छाती जी खुशबू खे विसारे कोन थो सघिजे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, जेसि ताईं अदी अमीना खे मोकल कोन मिलंदी तेसि ताईं तूं बि माइटनि ॾांहुं कोन वेंदीअ। भॼाई त हर हफ़्ते थी अचे, मूंखे 6 महीना थी विया आहिनि, कोन वई आहियां भाणनि ॾे। हाँ ते तौर थो थिए जो अमीना घर थी अचे, ईअं न? इहे ॿई तारा कढी छॾींदोसांइ। जेकॾहिं मुंहिंजी भेण जे आए अरही थी आहीं। अरही कोन थी थियां त मूंखे बि एतिरी सिक लॻंदी हूंदी जेतिरी अमीना खे तुंहिंजी लॻंदी आहे। हा साईं, सिक थी लॻई, भाइरनि ऐं माउ लाइ असुल झुरी थी पवी। जेसि ताईं अमीना हिते कोन ईंदी तेसि ताईं तूं बि कोन वेंदीअ। पर गॾु ॼाणियूं खून में आयल न्याणियुनि जी बि कोन रोकबियूं आहिनि। पर मां त तुंहिंजी मासात आहियां, अमीना जे एवज़ तोसां गॾु मुंहिंजी शादी थियल आहे, खून में न। जेतिरो सुख तुंहिंजी माउ ऐं तुंहिंजे भाउ मुंहिंजी भेण अमीना खे ॾिनो हूंदो, एतिरे ई सुख जी उमेद तूं हिते रख। कहिड़ो दुख ॾिनो आहे अम्मा ऐं अदा अमीना खे? अहिड़ी ॻाल्हि ॿुध, मूं तोखे कहिड़ियूं बंदूकूं हयूं आहिनि जो रोइण शुरू कयो अथई? शाबस अथई इमरान, वाह जो मुड़ुस जो फर्ज़ निभायो अथई। हिकु ॾींहुं बि तुंहिंजी मुर्क मूंखे नसीब न थी आहे। तुंहिंजी मोहबत जे लाइ सदाईं मुंहिंजो मन थर जे उञायल ॿार जीअं पाणी जे ढुक जे लाइ सिकंदो थो रहे। सुबुह जो सिज, ॿियनि लाइ ख़ुशियूं ऐं मुंहिंजे लाइ तुंहिंजा ताना। बस बस, एॾी ॻियाड़ी न हण, न त इहे सभु रिश्ता ट्रूह जीअं कौड़ा थी पवंदा। सुकून सां त वेहणी नथी ॾी। किरण कंहिंसां गॾु हुई ऐं मुंहिंजो फ़ोन छो बंदि करे छॾियईं? मुंहिंजो फ़ोन कॾहिं बि बंदि कयो त कोन अथई। आख़िर हुन माण्हू सां किरण जो कहिड़ो तालुक़ु आहे जो हुन जे साम्हूं मूंसां फ़ोन ते बि नथी ॻाल्हाए सघे? ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।